लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर आहे त होड़ियुनि हाड़ो लंघियो, होड़ियुनि हाड़ो लंघियो, ॻोरियूं पासे ॻोठ, के चितनी के कोठ, कीन जिनी जे कच्छ में। यानी जिन वटि कुझु बि कोन्हे, जेके सफ़ा ग़रीब आहिनि ऐं जिन वटि मिल्कियत धन दौलत न आहे, न उनजी लालच आहे, उहे त हाड़ो जबल क्रॉस करे विया। पर जिन वटि ॻोरियूं, जिन वटि मिल्कियत आहे, दौलत आहे ऐं पैसो आहे ऐं पुठियां माल मता आहे या उनजी लालच आहे, उहे ॻोठ ई रहिजी वियूं, उहे ॻोठ क्रॉस कोन करे सघियूं। तंहिं करे पाण सां गॾु उन्हनि खे वठी हल, के चितनी के कोठ, यानी पाण सां गॾु उन्हनि खे वठी हल, कीन जिनी जे कच्छ में, माना जिन वटि कुझु बि न हुजे उन्हनि खे गॾु वठी हल ऐं उहे तुंहिंजे सफ़र जा साथी आहिनि। बाक़ी जिन खे धन दौलत मिल्कियत माल जी लालच आहे, उहे त ॻोठ ई रहंदा ऐं उहे तव्हां सां गॾु सफ़र में थोरी हलंदा।